मुहबत कुदरत जो ख़ासि तोहफ़ो आहे। ही ज़िंदगी ऐं असांजे गॾियल लाॻापन खे ख़ुशगवार बणाए थी। इन लाइ ज़रूरी आहे त अहिड़ी मुहबत जी हिफ़ाज़त कजे ऐं ख़ुशगवार तरीक़नि सां इज़हार करे उन खे ताज़ो रखिजे। मुहबत जे इज़हार जा केतिरा ई तरीक़ा आहिनि ऐं उन्हनि सभिनी जो मक़सदु हिकु ई आहे त इन ख़ूबसूरत जज़्बे खे जीअरो रखिजे। इंसानी लाॻापन जे माहिरनि मूजिबि केतिरा ई भेरा ईअं थींदो आहे त माण्हू वटि उहो सभु कुझु बयानु करण लाइ लफ़्ज़ न आहिनि हूंदा जेको संदसि दिलि में हूंदो आहे। इन लाइ कुझु अहिड़ा तरीक़ा आहिनि जिन सां ॿिए शख़्स खे इहो ॼाणाए सघिजे थो त अव्हां साणसि केतिरी मुहबत करियो था। सभ खां पहिरीं शइ इहा आहे त अव्हां पंहिंजे प्यारे जी ॻाल्हि मुकमल ध्यानु ऐं ग़ौर सां ॿुधो। जेकॾहिं का अहिड़ी शइ आहे जेका उन खे कावड़ाइण वारी आहे त फौरी कुझु सुठनि लफ़्ज़नि सां उन जी मदद करियो ऐं उन जी कावड़ घटि करियो। ईअं करण सां ॿिन्ही विच में सुठी ॻाल्हि ॿोल थींदी ऐं ग़लतफ़हमियूं बि ख़तमु थी वेंदियूं। ज़िंदगीअ में जेतिरी बि मसरूफ़ियत हुजे इहो मुमकिन नाहे त अव्हां पंहिंजे महबूब शख़्स सां ख़ासि लॻाव रखो ऐं उन खे अकेलो छॾे ॾियो। पंहिंजे प्यारनि सां जिते ख़ुशगवार वक़्तु गुज़ारियो वेंदो आहे उते ॾुखे वक़्त में बि साणनि गॾु बीहणो पवंदो आहे। इहो मुहबत जो अमली इज़हार आहे। लाॻीतो मसरूफ़ रहणु हर क़िस्म जे लाॻापन लाइ कैंची आहे। इन लाइ ज़रूरी आहे त वक़्फ़े वक़्फ़े सां मिलंदा रहो। खणी उहा मुलाक़ात शॉपिंग जी सूरत में हुजे या गॾु वेही चांहि जी प्याली पीअण जी। इन जो असुल मक़सदु इहो ॼाणणु आहे त उन लाइ छा अहम आहे ऐं खेसि छा पसंदि आहे। जेकॾहिं अव्हां पंहिंजी मसरूफ़ियत मां वक़्तु कढी पंहिंजे प्यारे सां वेहंदा त खेसि यकीन थींदो त अव्हां लाइ हू केतिरो ख़ासि आहे। लाॻापन में हिकु अहम शइ इहा आहे त अव्हां पंहिंजे प्यारे जो हौसलो वधायो, उन जी शख़्सियत जे हाकारी पासनि ते ॻाल्हायो ऐं खेसि अहसासु ॾियारो त संदसि कहिड़ियूं कहिड़ियूं सलाहियतूं अव्हां लाइ अहम आहिनि। अव्हां खे पंहिंजे महबूब सां क़दम क़दम सां मिलाए हलणु घुरिजे जीअं हू ज़िंदगी जे सफ़र में हिमत सां अॻिते वधंदो रहे। ईअं करण सां न रुॻो महबूब में ख़ुदि एतमादी पैदा थींदी पर अव्हां जो वास्तो बि ख़ूबसूरत अहसासनि वारो थी वेंदो। इहा ॻाल्हि बि हक़ीक़त आहे त ग़लतियुनि खां केरु बचियल न आहे। घणे खां घणी कोशिशि करणु घुरिजे त जंहिंसां अव्हां मुहबत करियो था उन जी ग़लतियुनि खे नज़रअंदाज़ करियो। इन लाइ क़ुर्बानीअ जे जज़्बे जी ज़रूरत हूंदी आहे। हर क़िस्म जे लाॻापन में लाहा चाढ़ा ईंदा रहंदा आहिनि। इन लाइ कॾहिं कावड़ बदिरां हाकारी ॻाल्हियुनि जो ज़िक्र करणु घुरिजे। कॾहिं कॾहिं अव्हां खे पंहिंजे महबूब लाइ सुहिणा ऐं मिठा ॿोल बि चवणु घुरिजनि। ख़ूबसूरत जुमलनि में संदसि तारीफ़ करियो। इन सां अव्हां विच में क़ाइमु लाॻापो सुहिणो थी वेंदो। जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते संदसि थोरा मञणा आहिनि त शानदार लफ़्ज़नि जी चूंड करियो। माण्हुनि विच में मुहबत जे इज़हार जो सुठो तरीक़ो तोहफ़ा ॾियणु आहे। तोहफ़ा ॾियणु ख़ासि अहमियत रखे थो। कोशिशि करियो त पंहिंजे प्यारनि जी पसंदि खे साम्हूं रखंदे अहिड़ी शइ तोहफ़े में ॾियो जंहिंजी खेसि वाक़ई ज़रूरत बि हुजे। यादि रखो, नंढड़ा नंढड़ा तोहफ़ा ॾियण बि रोमानवी लाॻापन जी मज़बूतीअ जो सबबु बणिजंदा आहिनि। हिक ॿिए जो ख़्यालु रखणु मुहबत जी ग़िज़ा आहे। पंहिंजे प्यारे जी सिहत जे हवाले सां फ़िकुरमंद थियणु ऐं खेसि सुठियूं सलाहूं ॾियणु मुहबत में वाधारे जो सबबु बणिजंदो आहे। जेकॾहिं अव्हां मां केरु इहे आदतूं ॾिसे जेके सिहत लाइ हानिकार आहिनि त उन खे प्यार सां सम्झाइजे, वर्ज़िश वग़ैरह जी सलाह ॾिजे ऐं संदसि हौसला अफ़ज़ाई कजे। जेकॾहिं हू बीमार थी वञे तॾहिं बि खेसि हौसलो ॾिजे। जंहिं शख़्स खे अव्हां चाहियो था उन जी साराह सां गॾु एहतराम बि करियो। उन जी कंहिं बि कोशिशि खे घटि न सम्झो। हू जेको कुझु बि अव्हां लाइ करे उन जी वाखाण करियो। लाॻापन खे ख़ुशगवार ऐं मज़बूत रखण लाइ हिक ॿिए खे वक़्तु ॾियणु बेहदि ज़रूरी आहे।